अस्सलामुअलैकुम। अॼु जे हिन वीडियो में मां खे ॿुधाईंदुसि त रण कच्छ में कहिड़नि क़बीलनि कॾहिं हुकूमत कई। अगरि अव्हां पहिरीं वीडियो रण कच्छ जो न ॾिठो आहे त उहा बि तारीख़ तव्हां ॾिसी वठो ऐं पंहिंजी राय बि कमेंट में ज़रूरु ॾियो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। गुज़िरियल 1 लख सालनि में समुंड जी सतह घटि वधि थींदी रही आहे। 20,000 साल अॻु समुंड उत्तर मुल्तान वटि ऐं मौजूदा सतह खां 430 फुट मथे हो। उन दौर में अक्सर करे गंगा जा मैदान बि समुंड हेठि हुआ। ॾिसिजे थो त पत्थर जे विचें दौर जा माण्हू ॿोॾ वारनि इलाइक़नि खां ॾखण जे मैदान ॾे हलिया विया। समुंड 12,000 साल अॻु सखर वटि हो। 8,000 साल अॻु टंडे मोहम्मद खान खां हेठि हो। हाकड़े ऐं सिंधु दरिया जे किनारनि सां समुंड छॾण जी सूरत में वॾा ऐं घाटा ॿेला पैदा थिया। उन्हनि ॿेलनि जी हमचोरस पखियल अटकल रव 2500 मील हुई। शिकारी क़बीलनि जी सिंध में आबादगारी 8,000 साल अॻु थी हूंदी ऐं उहे ज़रूरु ॾखण हिंदुस्तान मां कच्छ जे रस्ते आया हूंदा। सिंध ऐं कच्छ जो पहिरियों ॻंढापो हो। कच्छ जो नार यानी खारे सिंधियुनि ऐं कच्छियुनि मच्छी मारण ऐं पखी फासण लाइ इस्तेमाल में आंदो हूंदो। घाटनि मेलनि में ॿिए हर क़िस्म जे शिकार जी जझाई बि शिकारी क़बीलनि जे अचण जो सबबु थी हूंदी। हड़प्पा खां अॻु या इब्तिदाई सिंधु तहज़ीब जूं बैठकूं बि उन एराज़ी में हुयूं जिते हड़प्पा कल्चर वधियो वीजियो हूंदो। इब्तिदाई सिंधु सभ्यता जो इहो ज़मानो 3,500 क़बल मसीह खां शुरू थिए थो ऐं 2,300 क़बल मसीह धारे ख़तमु थी वञे थो। सिंधु शहनशाहत जा घणो करे 5 सूबा हुआ: ओभारो, उत्तरियूं, ॾाखणियूं, विचूं ऐं ओलायूं। ओभारी सूबे जा दही ऐं शहरी मर्कज़ सरस्वती, गगड़ ऐं चतांग सां गॾु हुआ। ओभारियूं सूबो ओलह में दहली ऐं उत्तर में सिंध जे सरहद खे छुहंदो हो। मर्कज़ी सूबे में मौजूदु उच, सिबी, ॾाढड़, खज़दार, वढ ऐं लसबेलो शामिल हुआ। ॾखण में इहो सामूंडी किनारे खां मौजूदा नंगर पार्कर शहर ताईं पखिड़ियल हो। उन दौर में रण कच्छ ख़ुश्क न हो। सरस्वती, हाकड़ो, सिंधु दरियाउ ऐं लूणी नदियूं उन में किरंदियूं हुयूं ऐं उनखे कुशादी ढंढ जी सूरत में ॾींदियूं हुयूं, जंहिंजी पखिड़ उन वक़्तु 4,000 चौरस मील हूंदी। समूरो कच्छ हिकु ॿेटो हो जंहिंखे कच्छ जे खारे, कच्छ जो नार ऐं ख़ुदि समुंड घेरे में वठियो बीठा हुआ। इहो सिंध ऐं काठियावाड़ जे विच में हिकु पुल जे बराबरि हो। कच्छ, काठियावाड़ ऐं उत्तर ओलह गुजरात गॾिजी ॾाखणी सूबो ठाहींदा हुआ। उत्तरियूं सूबो सिंधु, झेलम, रावी, ब्यास ऐं सतलज जे किनारनि सां पंहिंजा शहर तोड़े ॻोठाणा मर्कज़ रखंदो हो। मर्कज़ी सूबे जे इराज़नि खे छॾे अॼोको बलोचिस्तान ओलाऊं सूबो ठाहींदो हो। सम्झो वञे थो त हड़प्पा, काली, बैंगन मोहन जो दड़ो ऐं लोथल उत्तरी ओभारे मर्कज़ी ॾाखणी सूबे जा तख़्तगाह हुआ। मुफ़ासिले मवासिलाती हिसाब सां ॾाखणी सूबो मोहन जे दड़े खे वेझे में वेझो हो, जो मर्कज़ी सूबे जो तख़्तगाह हो। मोहन जे दड़े खां कच्छ ऐं काठियावाड़ पहुचण लाइ सिंधु दरिया में ॿेड़ियुनि जो इस्तेमालु कबो हो। लोथल पहुचण लाइ बि काठियावाड़ जे किनारे सां ॿेड़ियुनि जो इस्तेमालु जजो हो। लोथल ऐं मोहन जे दड़े पहुचण लाइ मुफ़ासिलो मोहन जे दड़े ऐं हड़प्पा खां घटि हो। कच्छ पहुचणु निहायत आसान हो। अलबत्ता मोहन जे दड़े खां कंहिं ॿी जाइ ते रुॻो 50 मील परे पहुचण बि ॾाढो ॾुखियो हो, छो त हुन दौर में सिर्फ़ु ढगे गाॾी इस्तेमालु थींदी हुई, जंहिं ते उठ ऐं घोड़ो अञा पालतू जानवर न थियो हो। ढगे गाॾीअ लाइ सुधरियल चारा घुरिबल हुआ जे अञा के थोरा ठहिया हुआ। मोहन जे दड़े खां हड़प्पा वञण लाइ हवा जी खोट सबबु ॿेड़ियुनि जो सफ़रु अणाऊ रहंदो हो, छो त ॿेड़ीअ में वंज जो इस्तेमालु बि अञा आम न हो। पर कच्छ ऐं ॾाखणी सूबे ॾे वञणु बिल्कुलु आसान हो, छो त चौमासी जे हवाउनि सबबु घटि अज़ घटि ऊन्हारे में सेवण ताईं ऐं पिणु कच्छ जे खारे ताईं पाणीअ जे छड़ सबबु मवासिलात सवली हुई। उत्तरी सूबे खां ओभारे सूबे ताईं पहुचणु अलबत्ता ॾुखियो कमु हो। इहो मर्कज़ी सूबे खां हाकड़े सरस्वतीअ जे ज़रिए आसान हो। ओभारे ऐं ॾाखणे सूबनि जे भेट में उत्तरी ऐं मर्कज़ी सूबनि में पखदी हड़प्पा तहज़ीब यानी सिंधु तहज़ीब जे अवसर में वक़्त जी वथी ॾिसिजे थी। हिन जे बारे में मुख़्तलिफ़ सम्झाणियूं ॾिनियूं वञनि थियूं जे अणपूरियूं ऐं मुतज़ात आहिनि। उन जो मौज़ू सबबु पनाहगीरनि या नवनि आबादगारनि तरफ़ां मर्कज़ी ऐं उत्तरी सूबे में ज़मीननि जे सुधारे लाइ इख़्तियार कयल तरीक़ो ॾिसिजे थो। जॾहिं आबादीअ जो दॿाउ वधियो त इहो वरी ओभर ऐं ॾखण सूबे ॾे उन तरह हलिया विया जीअं इब्तिदाई सिंधु तहज़ीब जे माण्हुनि कयो हो। क़दीम आसारनि जी खोटाईअ सां हिन समूरे पखड़ में सक़ाफ़ती हिगजड़ाई ज़ाहिर थी आहे। ईराननि जो सिंध में हमेशह अखियूं रहंदियूं हुयूं। दारा सिंध ते कारण जो पूरो इरादो रखियो थियो, पर सिंधु दरिया जे दहशत खां हू ज़ंद अवस्था जे करे वाक़ुफ़ु हो। उन जे करे हिन पंहिंजे सामूंडी सरदार ऐं फ़ौजी सेल्यूक्स खे मेरान में सफ़र करण जो चयो। 517 क़बल मसीह में अमीरुल बहर सेल्यूक्स काबुल नदी जे रस्ते अची मेरान में दाख़िल थियो ऐं सिंधु दरिया जो ॿेटु ॾिसी वेह करे खां वाक़ुफ़ु थी वञी सिंधु दरिया जे छोड़ वटि पहुतो।
ॾखण सिंध जूं हालतूं मेहरान जी छोड़नि खे ॾिसी अरबी समुंड मंझां ऐं ॻाढ़े समुंड मां उकिरी 2.5 सालनि खां पोइ मिस्र पहुतो। यूनानी जाग्राफी दान हेक्टोस जेको दारा जे ॾींहं जो हो तंहिं सेल्कोस खां हाल अहिवाल पुछी सिंध जे बारे में घणो कुझु लिखियो आहे। हू लिखे थो त सिंधु नदीअ जे खाॿे कप ते ओपियाई लोक रहनि था। हिन वटि मज़बूत क़िलो आहे जत सिंध जा बहादुर ऐं जंगजू सिपाही आहिनि। 518 क़बल मसीह में सेल्कोस जे सफ़र जी रिपोर्ट जी रोशनी हेठि दारा सिंध ते कायो ऐं सिंध फ़तेह कयईं। ईरानी त सिंध खे सॾींदा ई सोन जो घर हुआ। दारा सिंध जे मज़बूत क़िले में पंहिंजी फ़ौज खे रिहायो हो। हिन क़िले जे पोयां कच्छ जो ऋण हो ऐं उन खां पहिरियां हिंदुस्तान मुल्क हो। दारा जी हुकूमत सिंध खां वठी हबश ताईं हुई। हिन जी फ़ौज में सिंधी जत हुआ जेके तीर कमान साण खणंदा हुआ, जिन जे मथे ते लोहो लॻल हूंदो हो। ही पाण सां हाथी रथ बि खणंदा हुआ। 445 क़बल मसीह में दारा जे पुटु ज़ियोरक्स एथियंस जो घेरो कयो। उन जंग में हिन सां गॾु काफ़ी सिंधी फ़ौजी हुआ, जत पाण सां गॾु कुता बि वठी विया हुआ। ईरानियुनि जे करे सिंध में संग तराशीअ जे फ़न में वधीक निखार हुयो। खरोष्टी रस्मल ख़त पिणु सिंध में वधी ऐं विझी। खरोष्टीअ जो हिकु कुतुबु अॼु बि टेक्सेला जे अजाइब घर में मौजूदु आहे। मोहतरम M.H. पवर साहिब जो अभ्यास आहे त सिंधु तहज़ीब जे ख़ात्मे खां पोइ शहरी मर्कज़ तबाह थी विया। सिंध ऐं कच्छ जे लाॻापन जो सिलसिलो एसी नामालूम आहे। जॾहिं वरी सिंध 519 क़बल मसीह धारे दारा आज़म जे लश्करी हथां फ़तेह थी। उन वक़्तु उत्तरी ऐं सिंध माथर गंधारा ऐं हेठी सिंधु माथर सिंधुअ जे नालनि सां मशहूरु हुई। दारा खे ख़्वाहिश थी त पंहिंजे शहनशाहत खे सामूंडी ज़मीनी रस्तनि सां मिलाए छॾे। कच्छ अञा हिकु ॿेट मिसल हो ऐं उन जी जाग्राफ़ी हैसियत सिंध सां मुक़ाबिल हुई, जंहिंखे नज़रअंदाज़ करणु ॾुखियो हो। उन जा मलाह समुंड ते मज़बूत कब्ज़ो रखंदड़ जहाज़ रान हुआ। सिंध जे बंदरगाह सामूंडी वापरण लाइ ख़तरो थी सघिया थे। दारा पंहिंजे अमीरुल बहर स्काइलाक्स खे पिशावर मां सिंधु दरिया ज़रिए समुंड ताईं ऐं उन रीति ईरानी नार ॻाढ़े समुंड ताईं मोकिलण जी रथाबंदी कई। हू कच्छ जी अहमियत खे नज़रअंदाज़ न थे करे सघियो, पर उनखे फ़तेह करे पंहिंजे 20 सूबे सिंधुअ में मिलाइण जो ख़्वाहिशमंद हो। उन रीति न सिंध जी बंदरगाहनि ते मसाले आज ऐं काठ जे वापार बाक़ाइदा जारी रखण जी ख़ातिरी थिए कई। सिंध ऐं कच्छ खे हख़ामनशीन 70 खां 120 सालनि ताईं कब्ज़े में रखियो। जॾहिं परां सूबा सिंधु कंधारा ऐं मिस्र वग़ैरह आज़ादु थी विया, सिंध पंजाब ऐं कच्छ नंढनि नंढनि टुकरनि में विराइजी विया ऐं कंधारा ते मुख़्तलिफ़ क़बीलनि जी हुकूमत क़ाइमु थी। हीअ हुकूमतूं सन 325 क़बल मसीह धारे सिकंदर जे सिंधु ऐं कंधारा ते हमले वक़्तु मौजूदु हुयूं। दुनिया जे मशहूर ऐं हकारे हाकुम सिकंदर आज़म पिणु कच्छ जे रण में घणो अरसो घारियो ऐं पाताल में ॻच ॾींहं गुज़ारिया। उन करे सिकंदर जो ज़िक्र करणु हिन मौज़ूअ खां ॿाहिरि न आहे। राजा ॼाम सांबस सांबा जी औलाद मां मियांगर उर्फ़ समांगर ते समूह सांबस राॼ कंदो हो। हिन राजा पंहिंजे वतन लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान कयो। हिन जे जंग में सिकंदर खे सीने में तीर अहिड़ो लॻो हो जो कुझु ॾींहं ते सिपाही बि इहो सम्झी रहिया हुआ त सिकंदर मरी वियो आहे। फ़ौज जे इंतिशार खे अॻियां रखी सिकंदर ॿेड़ीअ में चढ़ी माण्हुनि खे पाण ॾेखारणु आयो, पर माण्हुनि खे सञा बि मुर्दा ते सम्झो। सो हुन ॿेड़ीअ में हथ खणणु शुरू कया। आख़िर हू किनारे ते अची घोड़े ते चढ़ियो। तॾहिं वञी माण्हुनि खे एतबार आयो त सिकंदर ज़िंदा आहे ऐं फ़ौज जे पेट में साहु पियो। सिकंदर जेको क़िले में काए पियो हो ऐं सीने वारो तीर लॻो हुअसि, संदसि यूनानी सिपाही पोइ ढाल बणिजी बीठसि, तॾहिं बची सघियो। तंहिंखां नियारक्स सिकंदर खे टोकियो, पर सिकंदर चयो त बहादुर माण्हू खे वॾे कम लाइ तकलीफ़ूं सहणु घुरिजनि। समांगर या मेनागर जे राजा ॼाम सांबस समय जो सिर वॾे बाज़ार में टंगियो। मुल्क ते दहशत छांइजी वई जे त सांबस हथु अची चुको हो। तंहिं करे हुन जा गवर्नर या ज़ेर साया राजवाड़ा बि असखुद सिकंदर जे हथ हेठि अची चुका हुआ। राजा मोइरस पाताल जो हाकुम बि ॼाम समय जे हथ हेठि हो। सो सिंधु दरिया जे आख़िरी दंग ते हाकुम हो। संदसि गादीअ जो हंधु पाताल पटालीन या पटियाला हो। हू मोइरस जी हालत ॾिसी चुको हो, तंहिं करे हिन पहिरीं भॼण जी कोशिशि कई, पर पोइ सिकंदर जे अॻियां अची सर नुमायईं। नतीजे तौरु सिकंदर हिन खां ख़ुशि थियो ऐं मोइरस जे मुआरफ़त सिकंदर सिंधी माल हथु करणु शुरू कयो ऐं हाथियुनि जो दस्तो ऐं हाथियुनि जे पालण लाइ बि सिंधी हाथियावार वरिता विया। उन दौर में सिंध खे घणी तिजारती अहमियत हासिल हुई। बंदर सिंधु नदी जे मुख्य शाखनि जे मुंहं ते बीठल हो, जेका केटीअ जे ऐन विच मां गुज़रंदड़ हुई। इहो वापारी सामान मियांगर ॾांहुं पहुचाईंदा हुआ। इहे वापारी सामान मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मसाला, रंग, कपह जो सामान ऐं नीर सिंध जे मक़ामी पैदावार जी सुञाणप में अचनि था। पीरे पेल्स जो बयानु आहे त इहो हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें वॾे मक़दार में अनाज चांवर पैदा थियनि था। तिरनि जो तेल, मखणु जाम आहे। मलमल ऐं कोरो कपिड़ो उते जाम जड़े थो। उते चौपाई माल जा वॾा वॾा धणा आहिनि। माण्हू कद जा वॾा ऐं रंग कारो अथनि।
मुल्क जे उन हिसे में सिकंदर जी काज जा यादगार क़दीम मंदिर छावणियुनि जा बुनियाद वॾा खूह महफ़ूज़ रखिया विया आहिनि। सिकंदर जे इशारे सां पाताल में हिफ़ा एसोसिएशन यूनानी इंजीनियर बहरी मर्कज़ ठाहिणु शुरू कयो। यूनानियुनि जो ख़्यालु हो त जीअं हितां जहाज़नि जी चुरपुर आसानी सां करे सघिजे। सिंध जे खाॿे तरफ़ जो उभरंदड़ पासो उन वक़्तु राजपूताना जे रण जे साथ सां थोरो थोरो शामिलु थियणु शुरू थियो हो। हिन में पाणी बिल्कुलु कोन हो। गर्मीअ जे करे ज़मीन जली रही हुई ऐं पिणु पाताल में पहुचण खां अॻु सिकंदर अहिड़ो रेगिस्तान ॾिठो हो जंहिंमें परे परे ताईं पाणी मौजूदु कोन हो। सिकंदर जे मौज़ू खे हिते ई ख़तमु था कयूं। वीडियो खे थोरो अॻु था कयूं छो त सिकंदर जी तारीख़ अञा बि तमामु घणी आहे। अगरि तव्हां कमेंट कयो त सिकंदर ते इंशाअल्लाह हिकु अलॻि वीडियो ठाहे अचूं त उहा सिंध कीअं फतेह कयईं, कहिड़े तरीक़े सां सिंध में आयो, त हीउ हिकु अलॻि मौज़ू थी वेंदो। अचूं था पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़। जनाब एम एच पवार साहिबु पंहिंजे मज़मून सिंध ऐं कच्छ जा लाॻापा में कच्छ जे दिफ़ाई ऐं सियासी अहमियत बयानु कंदे मौर्या दौर, यूनानी बाख़्तरी दौर, सथियन दौर, पारथी ख़ानदान जो दौर, किशन ख़ानदान, सासानी ऐं वहलिका ख़ानदान जे दौर जो इतिहास इन रीति पेश करे थो। नंढे खंड में सिकंदर आज़म जेके मुल्क फतेह कया उन्हनि जा वारिस मौर्या ख़ानदान वारा थिया। चंद्रगुप्त मौर्या 301 क़बल मसीहदार कच्छ जी दिफ़ाई अहमियत खे महसूसु कंदे उनखे पंहिंजी शहनशाहत में मिलाए छॾियो। अशोक आज़म जी मौत 232 क़बल मसीह में बाद हिन जी हुकूमत टुकड़ा टुकड़ा थी आज़ाद रियासत में तक़सीम थी। जीअं सिंध ऐं कच्छ वग़ैरह ही सिलसिलो 187 क़बल मसीह ताईं हलंदो रहियो। सिकंदर आज़म जे सिंध मां निकिरण शर्त पातल यानी लाड़ में बग़ावत कंधु खणणु लॻियूं। सिकंदर आज़म जो बहरी फ़ौज जो अॻुवान नियारक्स तड़ तकड़ में पंहिंजी आर माड़ सां गॾु रवानो थी वियो छो त खेसि हिकु डिघो सामूंडी सफ़र करणो हो। उन करे हिन दुश्मननि सां मुक़ाबले जो जोखिम खणण बदिरां इलाइक़े जे मुक़ररु थियल अॻुवान पेथान ते बग़ावत कचरण जी इहा ज़िमेदारी आइद कई त जेको अॻे ई मोसीकांस या माछियुनि जे ख़िलाफ़ु पंहिंजे मुहिम में कामयाबु थिए। पर सिकंदर आज़म जे इक़्तिदार खे तॾहिं वधीक धकु लॻो ऐं पंजंद वारे ॾखण ओभर वारे भाङे में सिकंदर जे मुक़ररु कयल गवर्नर फिलिप्स खे संदसि यूनानी फ़ौजियुनि क़त्ल करे छॾियो हो। यूनानी बाख़्तरियुनि खे न रुॻो कच्छ जी अहमियत जो अंदाज़ो हो पर गॾोगॾु खेनि काठियावाड़ जी अहमियत जो बि अहसासु हो। ॿिन्ही मुल्कनि खे फतेह कयो वियो। हीअ रियासतूं 70 क़बल मसीह ताईं उन्हनि जे कब्ज़े में रहियूं जे पोइ सथियनि अची वालारियूं। सथियन जिन खे साक पिणु सॾियो वेंदो आहे ऐं पारथी ॿई क़ौमूं पाण में विढ़ंदियूं रहंदियूं हुयूं। हिननि में 25 साल मुसलसल वेड़ बि हली हुई। आख़िर हिननि क़ौमनि गॾिजी हिंदुस्तान ॾांहुं मोह कयो, सिंध ऐं पंजाब ते कब्ज़ो कयऊं। हिन क़ौम जी हिकु छाड़ काठियावाड़ में पिणु रहणु लॻी। मुल्तान जे वेझो सालिया वाहन कावड़ो जे वेझो साकिरियनि सथियनि खे मारे मात कयो। उन साल खां संबद सन शुरू थियो। संबद 78 खां शुरू थियो। सालिया वाहन जो पोटो भट्टी जैसलमेर जो मशहूरु हाकुम थी गुज़रियो आहे जंहिंजी औलाद भट्टियनि जैसलमेर ते काफ़ी वक़्तु हुकूमत कई। इहे भट्टी राजपूत सियालकोट जे हाकुम सालिया वाहन जे पोटे मालस जो औलाद आहिनि। कच्छ जी तबाही खां पोइ कलोड़ा ऐं टालपुर दौर में उन्हनि मां केतिरा ई ख़ानदान लॾे हैदराबाद जे बस गिरदाई में आबाद थिया। भट्टियनि जो अहिड़ो पाड़ो जहांगली पट्टीअ जे नाले सां कोठजंदड़ो आहे जे हीअ माण्हू साॻी कच्छ वारनि भट्टी ख़ानदाननि मां आहिनि। जनाब एम एच पवार साहिबु पंहिंजे मुकाले सिंध ऐं कच्छ जा लाॻाप में लिखे थो त यूनानी बाख़्तरियुनि वांगुरु सथियनि पिणु कच्छ ऐं काठियावाड़ खे पंहिंजी शहनशाहत जे ॾाखिणी हिसे तौरु शामिलु कयो हो। उनजो मतिलबु त हेठी सिंध ते एसिताईं हमिलो मुमकिन न हो जेसिताईं ॾाखिणी ज़िलनि खे ज़ाब्ते में न आंदो वञे। हिन घराणे जे हाकुम गोंडू फ्रांस जंहिं हेठी सिंध खे फतेह कयो ऐं पंहिंजे पेशिरोयनि वांगुरु कच्छ ऐं काठियावाड़ खे बि कब्ज़े में रखियो वियो। साल 160 क़बल मसीह खां अॻु मंगोलिया खां धके कढियल विच एशियाई क़बीले जे हिकु लांड सिंधु माथिरे जे उत्तर ऐं ओलह में वाक़िअ रियासतनि में लाॻीतो उथल पुथल आंदी जंहिंजे नतीजे में यूनानियुनि जूं क़ाइमु कयल रियासतूं हिक ॿिए पोयां ख़तमु थी वियूं ऐं सिंधु माथिरे में नेन हुकूमत जो वजूद अमल में आयो। डॉक्टर नारायण जो चवणु आहे त साकुन नालो सथियनि लोकनि जे फ़क़ति हिकु क़बीले सां लाॻापो रखे थो। रॉबर्ट्स जो चवणु आहे त सिंध ते उन दौर में सिस्तान खां आयल सथियनि लोकनि कब्ज़ो कयो हो। आर्कोसिया जो वायसराय सिंध खे पंहिंजे इलाइक़नि जो हिकु हिसो शुमारु कंदो। जॾहिं चइनि मुल्कनि जे फातिह किशन ख़ानदान हेठी सिंध माथिर हथु कई तॾहिं उहे पहिरियां हाकुम हुआ जिन खे असांजे ॾाखिणी सरहद जी अहमियत जो अहसासु न थियो। उन करे कच्छ ऐं काठियावाड़ खे हथु न लाथो वियो। कच्छ ऐं काठियावाड़ खे नज़र अंदाज़ करण जा खेनि सतत ई नतीजा भोगणा पिया ऐं हालतूं ख़राबु थींदियूं वयूं। सथियनि हाकुम रोदरादमन पहिरियां ई कच्छ ऐं काठियावाड़ खे वालारियो ऐं पोइ हेठिएं सिंध तोड़े सिंधु सोवियर ते कब्ज़ो कयो। उन जो हीउ कब्ज़ो 100 सालनि खां बि वधीक जारी रहियो
अलबत्ता टालमीअ लिखियो आहे त सन 140 ईस्वीअ में जॾहिं हू पंहिंजे जाग्राफ़ीअ वारो किताबु तहरीर करे रहियो तॾहिं बि हेठि सिंध किशन ख़ानदान जे कब्ज़े में हुई। ईरान जे हिन घराणे सिंध ते सन 283 ईस्वीअ में कब्ज़ो कयो जो सन 370 ईस्वीअ ताईं जारी रहियो। ॾिसिजे थो त शाहपुर सानीअ सन 365 ईस्वीअ ताईं कच्छ ऐं काठियावाड़ खे निशानो बनायो, पर इहो रुॻो हिकु हमिलो हो। उन्हनि जे सिंध ते कब्ज़ो न त असर वारो हो ऐं न वरी सियासी तौरु सक़ाफ़ती लिहाज़ खां देड़पा साबित थियो। सन 395 ईस्वीअ खां पोइ कच्छ ऐं काठियावाड़ ते गुप्ता घराणे जो कब्ज़ो क़ाइमु थियो। सिंध सन 370 ईस्वी धारे आज़ादी हासिल करे वरिती। सतत चंद्रगुप्त सानी विक्रमादेवता कच्छ काठियावाड़ ऐं गुजरात में साका हुकूमत जे पुॼाणींदी। हू सिंध जे वहलीका वारनि जो मुखालिफ़ हो, पर कॾहिं बि हुनखे फ़तेह न करे सघियो। सिंध में वहलीका वारा ताक़तवर हुआ। महर वलीअ जे लोही धंबे दिल्लीअ ते लॻल कुतबे मूजिबि चंद्रगुप्त सिंधूअ जा 7 मुंहं पार कया हुआ। हुनजो मतिलबु त हिन दोआबीअ जे मुंहं खां बि घणो हेठि जो अॼोके हैदराबाद टंडो उलयार रोड वटि हूंदो सिंधूअ जे डेल्टा खे पार कयो हो। त उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त अहिड़नि वीडियोनि जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में बि पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।